पाण यादि करण लाइ हिते गॾु थिया आहियूं, उनखे भेटा ऐं सलाम पेश करण लाइ गॾु थिया आहियूं, जिन वाक़ई अमली ज़िंदगी में अहिड़ो कारनामो कयो आहे, अहिड़ा कम कया आहिनि जेके असांजे लाइ सबक़ु आहिनि। असल में इंसानी जिस्म किरोड़े पिया आहिनि, बंद कढी उनखे भाकर पाए उन सां उथियूं वियूं था, उन सां कचहरी कयूं था, पर सच ही आहे सुञाणप हूंदी आहे। साईं असलम मेमण सां जॾहिं बि आउं मिलियुसि त हुन तमामु ज़बरदस्त तरीक़े सां मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई कई ऐं मूंखे पंहिंजे सहाफ़ती दुनिया, मुंहिंजी समाजी दुनिया, सियासी दुनिया, उन में हुन तमामु सुठो हिकिड़ो हिमथायो ऐं तारीफ़ कई ऐं मूंखे चयो त तव्हां पंहिंजो कमु जारी रखो ऐं कंहिंजी परवाह न करियो। न त जेके हिन में प्रोग्राम में जेके वेठा आहिनि उहे जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके उस्ताद आहिनि, अॻवान आहिनि, ऐं हिते जेके बि अॼु दोस्त शरीक थिया आहिनि, जेके 15-20 ॼणा वेठा आहियो, ही उहे माण्हू आहिनि मुंहिंजे नज़र में जिन खे असां अॼु घुरायो आहे, जंहिंजो समाज में को न को किरदारु आहे, को न को रोल आहे। असीं आम माण्हू न आहियूं, हिते जेके वेठल दोस्त आहियो इहे आम माण्हू न आहियो। मतिलबु साईं सां गॾु साईं नज़ीर चन्ना साहिबु जेको वक़्तु गुज़ारियो तालीमी हवाले सां, उनजी तबियत बि ठीकु न आहे, उन बावजूदि बि उन मूंखे फ़ोन कयो त आऊं हिन इजलास में हिन ताज़ीती मेड़ाक में शरीक थियणु चाहियां थो, उनजी ख़्वाहिश हुई। उहो बाइक ते मूंसां गॾु हिन झाकनि मां लोॾनि मां थींदो हिते पहुतो आहे। त अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके हिते वेठा आहियूं, उन्हनि खे रुकावटूं आयूं आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ूं थियूं आहिनि, उन्हनि माण्हुनि बाक़ाइदा अमली तरह मञायो आहे त हू साईं असलम मेमण जहिड़नि माण्हुनि जा पोइ लॻे पोइवार आहिनि। मूंखे ख़ुशी आहे त अवामी प्रेस क्लब मलेर मेमण ॻोठ जे हिन सियासी ऐं समाजी शून्य में, जिते इज़तूं ऐं क़दुरु न आहिनि, जिते माण्हू जी सुञाणप न आहे, जिते जहालत जी ऊंझाई आहे, मफ़ाद परस्ती एतिरी आहे जो माण्हू खे ख़बर नथी पए त अलाए जेके आउं हथु पियो ॾियां उहो मुंहिंजो दुश्मन आहे या दोस्त आहे। अहिड़े माहौल में जॾहिं असां हिकिड़े इल्म जी, हिकिड़ी सान्या जी, हिकिड़े अक़ल जी को ॾियो ॿारियो आहे, का ॻाल्हि कई आहे, को इन हक़ जो नारो हयो आहे, इन ते असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। ऐं मूंखे हिननि दोस्तनि ते फ़ख़्रु रहियो आहे इन करे त असां जॾहिं बि जंहिं बि मौक़े ते हिन खे घुरायो हूंदो, हे दोस्त आया आहिनि। इन करे अॼु साईं असलम खे यादि कंदे इलाही दोस्त ॻाल्हाईंदा, तमामु घणा पासा आहिनि साईं जा, सभु दोस्त हिन ते मुख़्तसिर ॻाल्हाईंदा ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त पाण कलाक खनि में हीअ तक़रीब पाण अंजाम ते पहुचायूं ऐं जीअं ॿिया बि इलाही प्रोग्राम आहिनि उनखे बि करियूं। ऐं तव्हांजे दिलि जी गहराइनि सां थोरा थो आहियां, तव्हां शॉर्ट नोटिस ते मुख़्तसिर तारीख़ ते तव्हां हिते पहुता आहियो ऐं असां सभु गॾिजी साईं असलम मेमण जे रूह खे ऐं उनजे इसारो सवाब लाइ दुआ घुरंदासीं त अलाह साईं खेसि जन्नत नसीब करे ऐं कोशिशि कंदासीं त साईं असलम मेमण जहिड़ा पाण थी सघूं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मंझां मुंहिंजे रूह जे वञे साॼनि विसरी, मर लॻे में लूह थर बाबियो थी पाण। महिरबानी।